सुप्रीम जुडिशियल काउंसिल जजन जी ज़ाब्ता इख़लाक़ में तरमीमन जी तजवीज़न जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। मंज़ूर कयल तजवीज़न खे फौरी तौर ते सरकारी गेज़ेट में शामिल करण जी हिदायत में जारी कई वई। चीफ जस्टिस या आफ़रीदी जी सदारत हेठि सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो इजलास थियो, जंहिंमें जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस मुनीब अख्तर वीडियो लिंक ज़रिए शरीक थिया। इजलास में लाहौर हाई कोर्ट चीफ जस्टिस आलिया नीलम ऐं चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट सरफराज डोगर पिणु शिरकत कई। इजलास बाबति जारी कयल पधिराई में ॼाणायो वियो आहे त आइन जे आर्टिकल 209 तहत 67 शिकायतनि जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो, जिन मां 65 शिकायतनि खे उकलायो वियो, हिक शिकायत खे मुलतवी कयो वियो, हिक खे वधीक कार्रवाई लाइ मंज़ूर कयो वियो। सुप्रीम जुडिशियल काउंसिल जे इजलास में जजन जी ज़ाब्ता इख़लाक़ में तरमीमनि जो जाइज़ो वठण बैदि उन्हनि मां अक्सर तजवीज़न खे मंज़ूर कयो वियो ऐं चयो वियो मंज़ूर कयल तरमीमूं जजन खे मोकिलण सां गॾु सुप्रीम कोर्ट जी वेबसाइट ते रखियूं वञनि त जीअं शफ़ाफ़ियत खे यकीनी बणाए सघिजे। इजलास में ॼाणायो वियो त तरमीमनि जो मक़सद अदलिया जे अंदरि एहतिसाब वारे निज़ाम खे वधीक असराइतो ऐं वाज़े बणाइणु आहे।